हिन उम्र में सोजरो थाने में असांजो न ओई न वाई। अम्मा महिल अची वेंदी आहे, वक़्त ते माण्हू हिम्मत खां कमु वठे। रेस वारा दुश्मनी में कुछ करे न विझनि। दुश्मन ते मयार बि नाहे अम्मा। जेकॾहिं न यूसुफ खे कुछ थी वियो त सोजरो उम्र भर लाइ सुक थी वेंदो। अम्मा बाबो हिन केस में आहे ई न त सुक छो थींदो? जेतर सच सच थिए तेतर कूड़ खाई वेंदो आहे। अम्मा दिलि न लाए, मां आहियां न। छोकिरी छा करे सघंदी आहे? अम्मा इहो तालमीयो आहे, औरत या छोकिरी खे घटि सम्झो वेंदो आहे। औरत पंहिंजीअ ते अचे न त जबल बि झोरे सघे थी। बराबर, पर असांजो माहौल ॿियो आहे अम्मा। छा बि आहे तोलको न कर। मुंहिंजी हिकिड़ी दोस्त आहे रिदा, मूं हुनखे कॉल कयो आहे। स्कूल खां वापसी ते मां हुन सां मिलां थी। उहा छा कंदी आहे? संदसि पीउ ऑफिसर आहे, मूंसां गॾु CSS करे थी। उहा ज़रूरु मदद कंदी। त पोइ तूं वञ, देर न कर, इनी बिलो करीस। तूं बसि हौसलोदार अम्मा। ठीकु आहे धीअ, तूं पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। चाचा यूसुफ जी जांच ते करे अच। अम्मा मां त खट बीड़ो आहियां, जांच लहां त कीअं लहां? वेठो त चङो भलो आई, वेले ते बम्मानी चट थो करी, बाक़ी पुट जी जांच कराइण जे लाइ मां खट ते वेठो आहियां। चङो भलो न आहियां? बरोबर अम्मा, मां त हरण पियो थो झटियां, मलूं थो विड़ां, बाक़ी पुट लाइ नथो वञां। अथई को क्यास कुझु नंढ वॾाईअ जो लिहाज़ कंदी कर अमर, लिहाज़ कंदी कर। भला अहिड़ी कानो आहे जहिड़ी तूं थी हले असां सां। मुंहिंजो सहारो सिर्फ़ यूसुफ आहे, पर तव्हां ॿई हिन में राज़ी आहियो त मुंहिंजो उहो सहारो बि न रहे। नूरी न ॾेसि पिटणा, न ॾेसि पिटणा। तूं कठोर दिलि आहीं त दुनिया बि कठोर दिलि आहे छा? पोइ वञी छो नथो? मां कठोर दिलि आहियां, बाक़ी तव्हांजी दिलियूं त असुल लुड़ी पयूं आहिनि। सो त असीं ॼाणियूं था न, तूं छा थी ॼाणे? औलाद आंड्रा थींदी आहे, आंड्रा। तोखे कहिड़ी ख़बर? वस में हुजे हा त वञा हा या सोणीअ खे चवां हा। बेवस ॿार उठनि बि फिटी कया। मां पाण ई वञा थी। या रब इनखे साञा हले। सॼे जहान जा मालिक असांखे आज़माइश खां बचाए। मां वञाए थी, घर जो ख़्यालु रखजां। तूं न वञ नूरी, सोणी वई आहे न। हाणे मां सम्झी वई आहियां त तव्हां ॿई यूसुफ खे मारण था चाहियो, पर मां ईअं थियण कोन ॾींदसि। तूं परेशान न थी ऐं तूं पंहिंजे गुणनि जे समुंड खे रोके छॾ। मां नथो सम्झां त तो जहिड़ी का बहादुर औरत इन्हनि हल्कनि मसइलनि ते एतिरो रोई सघे थी। प्लीज़ सनम। मां असुल बि न रोआं हा सलीम, पर जंहिंसां गॾु परचाइण वारा हूंदा आहिनि न त रोअण में अञा मज़ो ईंदो आहे। सनम मां तुंहिंजे नेणनि में इहे ॻोढ़ा नथो ॾिसी सघां। मां हींअर इरशाद खे चई थाणे ते फ़ोन कराए थो छॾियां। इरशाद? इरशाद इहो वरी केरु आहे? यूनिवर्सिटीअ में मुंहिंजो क्लासमेट आहे, संदसि जो वालिद DSP आहे। सलीम प्लीज़ हिन शख्स जी निगाह खां बची रहिजांइ। केतिरो भॼंदो? हिक न हिक ॾींहुं हिन हथियार सां हिनखे मां पूरो कंदुमि। मां मुंहिंजो शिकार कॾहिं बि अधूरो न थियो। ज़िंदगी में पहिरियों चकर बुखो करे उॾी। शुक्र आहे जो असांखे न ॾिठई। सनम ही केरु आहे? इहो आऊं तोखे बाद में ॿुधाईंदसि, बसि हितां निकिरी त ख़्याल सां निकिरजांइ। बसि ठीकु आहे, मां तोखे वधीक फ़ोन ते हवा ॾींदुमि।
केरु आहीं तूं? हा? केरु आहीं तूं? जेस ताईं को मालिक एफआईआर न कटराईंदो त एफआईआर कीअं कटबी? बाबा साईं एफआईआर कटराएसि इहो छोरो कोन बचंदो। अड़े तोखे कंहिं पक ॾिनी त कोन बचंदो? बाबा साईं ख़बर नथी अथमि। किथां? अस्पताल में बाबा साईं, अस्पताल मां। तोखे ॿुधायो कंहिं? बाबा साईं न कमदार जी इज़त आहे, इज़त। कोट ऐं शहर त छा बल्कि सॼी सिंध में इज़त आहे बाबा साईं, सॼी सिंध में। ठहियो हाणे ठहियो। मोतबर ॾिस जंहिंखे सॼी सिंध सुञाणे। अड़े ठकाव अहिड़ा आहिनि जेके ठहनि। बाबा साईं ॿियो को चवे हा न, असुल हिक ई सट सां सराड़ी पचे हा। हाँ? तूं मूंखे सराड़ी पहुचाईंदे या लठ तौर ते कर? माफ़ी बाबा साईं, माफ़ी। हे मां पहिरें दफ़ो आई बाबा साईं। गलती माफ़ बाबा साईं, गलती माफ़। तौबा कई। वरी कां बि मुंहिंजे अॻियां थो करी? बाबा साईं कुटुंबो बि त पंहिंजे किले आधार आहे न। माफ़ी बाबा साईं, माफ़ी। आईंदा जेकॾहिं गुस्ताखी कयई न इहा खल लाहे छॾींदुसि। ॿी ॻाल्हि गप में गेल रहंदुसि, गप में। तौबा कई बाबा साईं, मूं तौबा कई। जेकर ॿियो को ईअं कंदो न असुल कंदो मांसि वॾ धक। यारे मौला। हेलो केरु? अरे ॿुधाए न मसलो छा आहे? छा थो चई? नौरोज़ गिरफ़्तार थियो आहे? आईंदा अहिड़नि माण्हुनि जो ख़्यालु रखो ऐं हिन मरीज़ जो बि चङी तरह ख़्यालु रखो। मुंहिंजो जेतिरो बि ख़र्चु थिए मां भरींदुसि। ठीकु आहे? ठीकु आहे साईं। हो कमदार ॿियो ख़बर कीअं घुरायो अथई? इहो बाबा साईं छा ॿुधायां, बसि इहो हिकु अर्ज़ु आहे। अर्ज़ु? बाबा अर्ज़ु छा जो? तूं हुकुम त कर बाबा। हुकुम बि करे सघां थो, पर जेकर हुकुम न मञई न ओज़ल कंदोसि आहे वन धक। मौला ॼाणे। हाणे या छते कोरी वारी टे खे छॾ। ॻाल्हि कर त तुंहिंजो आख़िर मसइलो कहिड़ो आहे? बाबा साईं बसि मां चवां थो पंहिंजो कर। यार तूं त को बादशाह माण्हू आहीं। उहो त आहीं न पंहिंजो, ॿियो भला असांजो केरु आहे? इहो असुल मां चवां थो त मूंखे सफ़ा पंहिंजो कर। असुल वेझो कर, वेझो बाबा, वेझो पंहिंजो कर। बाबा आख़िरकार तुंहिंजो मतिलबु छा आहे? बाबा सोचरा समझण जी कोशिश कर, थोरो समझ न। यार तो त मूंखे वॼाए छॾियो। आख़िरकार छा सम्झा न मूंखे। बाबा सोचरा अब छा तोखे ॿुधायां, इहो मां शादी करण थो चाहियां। शादी? त पोइ बाबा कर न, कंहिं रोकिया तोखे? हिकु छा चार शादियूं कर? बाबा रोकींदो मूंखे केरु? कंहिंमें दम आहे? बसि इहो सनम साईं सां शादी करण थो चाहियां। छा सनम जो संग? सोचरा बाबा कहिड़ा में जन्म कहिड़ो? छा मतिलबु आहे? मता सोच रही थी, बताई थी। कैसा ही कमदार है? छा थियो? हाँ केरु? तव्हां? हा कमदार असां। ॿियो हाल वालो तव्हां कमु करे आहियो? यार कमदार थियण वारो कमु बि ठही वियो। बसि दरे ते हुयसि मथां नवाज़ अची। नवाज़? हा कमदार नवाज़ अची वियो। अरे इन जो छा वञे यूसुफ सां? बसि इहा त ख़बर ई न आहे। पक सां हिनखे सोणीअ सतायो हूंदो। थी सघे थो कमदार। हाणे जल्दी कयो, वञो वञण जी कयो।
यूसुफ यूसुफ कीअं आहीं? शुक्र आहे बचा थी वियो, न त हिन काके सोजरे घटि कोन कई, रुगो निकिरां अस्पताल न सोजरे जो रत पीअंदुसि, कराईंदोसांसि बिना तोल जे डांस। कुझु कोन कंदी। चाची ऐं चाचे खे छा कई? हा, जो काके सोजरे खे कंदे? सिर्फ़ु रुगो मूंखे पेरनि ते बीहण दे। ॾिसजांइ त कीअं थो मां हिननि खे रुलायां। नाहे ज़रूरत झड़नि जी। काके सोजरे मूंखे अस्पताल भेड़ो कयो आहे, छॾियांसि न करायांसि बिना तोले डांस। पोइ फ़ैसिलो कराईंसि न। हिकु दफ़ो झेड़ो कंदोसांसि, पोइ फ़ैसिलो कबो। पर ॿुधो आहे त चवनि था सोजरो नाहे। हू पाण पंहिंजी हिन अखियुनि सां ॾिठो त मांसि कीअं काको सोजरो नाहे, कूड़ा आहिनि इहे सभु। पोइ तोखां ॾाढो हो छा? ॾाढो कोन्हे, हिकिड़ो पेर कबर में अथसि, पोयों वार पियो अथनि आड़ियनि। यूसुफ मुंहिंजी सलाह वठ, ज़िदावत छॾ, न त नुक़सान थी पवंदो। सिंध पंहिंजी जाइ ते अहिड़े न ईंदी कर, राखादा सां हकुम सिकुर वञ करे। साईं, मां ख़ानदानी नौकर आहियां। अबे ॾाॾे जे नौकर जे हुजण जे करे मां हवेली ईंदो आहियां। मुझे लाइ नौकर नाही नवाज़। मूं औकात पंहिंजी नाहे विसारे। तोखे चयमि न त मुंहिंजी दिलि जे आसमान जो तूं मुंहिंजे लाइ चंड आहीं। साईं, चंड खे गिराइण बि लॻी वेंदी आहे। हक़ीक़त त हक़ीक़त आहे साईं। मां हीअं सम्झंदो आहियां त उॿण में लहंदो थो वञा। नवाज़ तूं डिॼी थो। साईं, तुंहिंजे हा त वेझो ई न अचां त पोइ तूं ॻाल्हियूं डिॼण वारी त करी पियो। साईं, मूं लाइ तूं उत्तम आहीं। तुंहिंजी इज़त, शान, मान, मर्तबो पाण खां हिन काइनात खां मथां थो सम्झां। इहो ई डपु दुबड़ में धिके छॾींदो आहे। तोसां गॾु हूंदी आहियां त हवाउनि में ईअं लॻंदो आहे त मां उॾामां थी। साईं, तूं मुंहिंजे क़रीब हूंदी आहीं, ईअं महसूस कंदो आहियां ॼण त गुलाबनि जे खेत मां गुज़रां थो। हर तरफ़ सुराण सुराण पई अचे। तूं त मुंहिंजे साह जे हर सहके में वसी थो नवाज़, ऐं दिलि जो हर धड़को सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजो नालो ई पुकारींदो आहे। साईं, को अची न वञे। चरिया सिर्फ़ हिकिड़ो ई आहे, मरणो त इंसान खे हिकिड़े ॾींहुं आहे। जेकॾहिं तुंहिंजे मथां मरी पियो त तुंहिंजे मथां कुर्बान थी वियो। साईं, दवा जो वज़न पुछो। अदा साईं, डॉक्टर जी पर्ची मूंखे सम्झ में कोन पई आई, मां तॾहिं खेसि सॼो। हिन हवेलीअ जे दीवारनि खे दाग लॻाइण वारनि लाइ मां हमेशा हथियारनि खे तेल लॻाए रखंदो आहियां। ॾिठई न मां सूबेदार कीअं पियो ॻाल्हाए, ॼण जहिड़ो साणस थियो हुजे। पुलिस जो रोब करण कमु आहे मां। पर ॾोह न गुनाह, हरू भरू सखड़ो रोब। जेकॾहिं ॿीहर रोब कयईं त कोर्ट वेंदीसान। मतां इहा ग़लती करें, नोड़ीअ मां नांग ठाहे छॾींदा। अम्मा, कुझु त करिणो पवंदो न। तो जो चयो त सहेलीअ खे चयो अथऊं। आसरो ॾिनो अथई अम्मा, घणो करे कमु थी वेंदो। वरी बि मिंथ करेसि अम्मा त जल्दी छॾाइसि, छो त कमदार रहिस खे चई असांखे अड़ा में छिलरायो आहे। अम्मा, एतिरी बि अंधेर नगरी नाहे। इन खां वधीक कहिड़ी अंधेर नगरी थींदी जो मुलाक़ात बि करण कोन ॾिनो।
खेनि ख़ौफ़ हुयो, इन जे करे बाबा खे ॿिए हंधि लिकायो हूंदो। ख़ौफ़ कहिड़ो? ॿिए हंधि छो लिकाईंदुसि? खेनि ख़ौफ़ हूंदो त मतां जज साहब खे चई करे छापो न हणाइनि। तो कीअं सम्झो? अम्मा, बाबा ख़िलाफ़ NC बि कटियल न हुई, हुजे ना त ॾेखारनि बि आ ऐं मुलाक़ात बि कराईंदा। इहा NC वरी छा आहे? फरियाद सम्झ मां, फरियाद। सरदार साईं, हिकिड़े चवंदव त मां ही तरी छॾे हले वेंदुसि। तर त छा, हवेली बि छॾणु कोन ॾींदो साईं। सरदार साईं, नाराज़ जो आयो? तोखे चयो कि हा त मां तोते नाराज़ आहियां? तव्हांजो लहजो ॿुधाए थो साईं। मुंहिंजो लहजो न ॿुधाईंदो आहे, न ई वरी ॻाल्हाईंदो आहे, छो त मुंहिंजे लहजे सां मलकल मौत जी यारी आहे, यारी। सरदार साईं, मां माफ़ी जो तलबगार आहियां। किन जुमलनि जी तलाफ़ी माफ़ी नाहे हूंदी, पर कोई बि मुंहिंजा ही हथ ॿधल आहे। दरिया ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। हवेलीअ में पंहिंजे कम जी हद ताईं मौजूद रह, ऐं हिकु ॿी ॻाल्हि बि सम्झ। सम्झायो साईं। मूं तो ते एतमाद कयो आहे न? जी बिल्कुलु। उनखे ठेस न पहुचे। सरदार साईं, न पहुचंदी। अॻिते हवेलीअ में पेर न रखंदे, सिर्फ़ पंहिंजो पाण खे नौकर खाने ताईं महदूद रखंदे। जो हुकुम, मां गुलाम आहियां। सरदार साईं, मां त बानीअ जो ॿार आहियां। पंहिंजी इहा ई औकात पंहिंजे ज़हन में रख। वञाणे वञ। ॻाल्हि ॿुध, न मूं फरियाद कई आहे, न ई वरी कंदुसि। वरी बि साॻो ज़िद, कानून जो सहारो वठे या को फ़ैसिलो कराए। मुंहिंजी ॿाहुनि में जेकॾहिं बल आहे न, त मां हिन काके सोचदे खे ख़तमु कयां। ॾिस यूसुफ, रईस हूअं बि नाराज़ अथसि, फ़ैसिले में धूल वांगे वॼाए छॾींदुसि। चयो आहे न जानब, तूं घर हल, न ईंदी करे हिते त बि कोन थी मुड़ी। वयसि जो पई त तुंहिंजी हालत बिगड़ी वई। हाणे मां सही आहियां, सुभाणे डॉक्टर मूंखे मोकल ॾींदा। चयूं छा? हा, हिन कंपाउंडर मूंखे ॿुधायो आहे, पंहिंजे ॻोठ जो आहे न इहो कंपाउंडर। वरी बि मालूमात कर, मतां अॼु ई छॾनि। हलो हलो ठीकु आहे, तूं हल। कंपाउंडर ऐं डॉक्टर अचे त मां हुननि खे मालूम कयां थो। जानब ॻाल्हि ॿुध, टैक्सी कराए पोइ वञजांइ। ख़बर अथई न, चारई तरफ़ असांजी दुश्मनी लॻी पई आहे। सियाणी थी जाए, दुआ कर त ठीकु थी तो वटि अचां। अलाह कंदो। हथ त न रखो, अलाह ख़ैर कंदो। ख़्यालु कजांइ पंहिंजो। बाबा सही, अॼु भला तनूर जे शिकार जो शौक़ु जाॻियो अथव? कमदार, तोखे त ख़बर आहे, शौक़ु ऐं शिकार मुंहिंजो पुराणो शुगुल आहे। बाबा सही, उहा त ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर हाणे वारो कयो, मुंहिंजी बि शादी करायो। सोजरो छीखनि जे पोयां आहे, हाणे वारो आहे। बाबा साईं, देरि न कयो, असुल बंदि करे ॾेखारियो। कमदार, जवाननि जा निकाह लिकी छपी न आहिनि कराइबा। मां सोजरे जे साम्हूं तुंहिंजो निकाह कराईंदुसि ऐं हिन सॼे राज जे साम्हूं तोखे परणाए वठी ईंदुसि। महिरबानी बाबा साईं, महिरबानी, लख थोरा तुंहिंजा, लख थोरा। मासी, जा किथे आहे? छो? मूं मुंहिंजे सवाल जो जवाब न आहे। वो तोखां सबब पुछियो आहे।
सबब मां तव्हांखे बाद में ॿुधाईंदुसि। शायदि इहो न विसार त मां तुंहिंजी मासी आहियां। सो त आहीं। पोइ भेण जो पुटु थी करे दुश्मनीअ ते छो लही आयो आहीं? मासी मासी मथो मुंहिंजो फाटल आहे, हाणे दुश्मनीअ ते मां लही आयो आहियां। इहो तुंहिंजो जज़्बाती हुजण जो नतीजो आहे। वरी बि पासो थी खणीसि। ज़ाहिर आहे धीअ ऐं भाणेजे में फ़र्क़ु आहे। न फ़र्क़ु नथी सम्झां। मां तोखे बि चई चुकी आहियां त फिज़ा ऐं मां तुंहिंजूं आहियूं। ॿियो केरु आहे असांजो? तूं पढ़ी लिखी ऑफिसर थी ॾेखार। हाँ पोइ तूं मूं ते छॾे ॾिस त मां छा थी कयां। मासी इशरत ये नट्टा कंहिंमें खेॾे। शायदि सभु सम्झे थो। शायदि ग़लत फहमीअ जो को इलाज ई नाहे। नूरोज़ खे भला कंहिं आज़ादु करायो आहे? मूंखे काई सुध न आहे। किथे आहे फिज़ा? मूंखे काई बि सुध न आहे। वाह, तव्हांखे काई बि सुध न आहे। इनखे तमनो पाण ॾिसी रहियसि। करे वेंदी? शायदि मां चवां थी शायदि तूं हा मां वेठो न अच। ॿुधायां थो। मां चवां थी वेठो न अच जाए। दर खोल शायदि दर खोल। कैसी ताईं बुझा दिया नेठ तफारे में ही दिया। बाबा मां ईअं नथो चवां। का न्याणी औलाद कोन्हे या पुट खां घटि आहे, पर बाबा असांजो मुआशिरो ई अहिड़ो आहे। हा बाबा मां सम्झां पई। बाबा जेकॾहिं तोखे मां 4 दर्जा न पढ़ाया आहिनि त मां बि सोचियां हा तूं मुंहिंजो पुटु न हूंदे बि मुंहिंजो पुटु आहीं। बाबा तोखे औरत न मर्द थी तोखे सोचणो आहे, तोखे महिनत सां अॻिते वधिणो आहे। बाबा प्राइमरीअ जा 4 दर्जा पढ़ियल घटि सम्झो। बाबा तोखे ख़बर आहे त तोखे पढ़ाइण जे लाइ मूं केॾियूं सख़्तियूं ऐं मुखालफ़तूं सठियूं आहिनि। मुखालफ़तूं अॼु जे दौर में जेके न्याणियूं पढ़ी करे पंहिंजो पाण मल्हाइनि थियूं न, उते मर्द जी ग़लीज़ सोच जी पहुच अञा बि वञे थी, उनजी नज़र अञा बि उते पहुचे थी। उहा नज़र ख़तम न आहे थी। सम्झी? ॼाणा थी बाबा। बाबा मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे तोखे मुक़ाबले सां हर कम सां मुंहुं ॾियणो आहे। मां हुजां न हुजां, रहां न रहां, तोखे हिम्मत ऐं हौसले सां रहणो आहे, पढ़णो आहे। पढ़ी करे हिकिड़ो मुक़ाम माण्हू आहे, मुक़ाम। इंशाल्लाह बाबा साईं। ॿियनि ज़ेवरनि जे लाइ दौलत जी ज़रूरत न आहे बाबा, पर इल्म जे ज़ेवर जे लाइ पंहिंजे पेट सां पत्थर ॿधी मां तोखे पढ़ायो। बाबा मूंखे के ॿिए ज़ेवर जी ज़रूरत न आहे। मां CSS पढ़ी करे ऑफिसर थी ॾेखारींदी साईं। मूंखे रब जी ज़ात ऐं तुंहिंजी महिनत ते भरोसो आहे, भरोसो त तूं मंज़िल माणींदीअ ऐं मुश्किल वक़्त खे बि मोह ॾींदीअ। हेलो जी ॻाल्हायां पई। CSS जे एग्ज़ाम जो शेड्यूल अची वियो आहे? जी
कॾहिं? 15 तारीख़ ते? ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।